होसरी शहर जो मशहूर बुजुर्ग ओलिया हज़रत सैयद कुतुब अली शाह जीलानी जो सालियानो उर्स मुबारक जो तकरीबूं शुरू थी वयूं, जंहिंजो इफ्तिताह दरगाह शरीफ जे सजाद नशीन सैयद हाजन शाह बुखारी दरगाह ते चादर चाढ़े रस्मनि जो इफ्तिताह कयो। उन मौके ते सिंध जी सकावती रांदि मल्ह जा मुक़ाबला मुनक़द कया विया। ही मेलो सैयद कुतुब शाह जो क़दीमी मेलो आहे, मुरीद यारो मेलो आहे ऐं हिन में मुरीद ख़ादम जाम ईंदा आहिनि, जेको अक़ीदमंद बि ईंदा आहिनि, यार दोस्त बि ईंदा आहिनि। सभिनी महिरबानीअ हिन मेले खे तक़रीबन असांजी उमिरि खां त हाणे असां हुननि जे हथ जा ॿार आहियूं। असांजा वॾा हिन 7वीं पीढ़ी असांजी 8वीं पीढ़ी हले पई। सिंध जा जेका मलाकर आहिनि, सिंध जा जेका पहलवान आहिनि, मुंहिंजो तालुक ज़िले बदीन सां आहे, हिकिड़े शहर नंढड़े कड़ियो गंवर सां आहे, पर अलाह पाक मूंखे वॾी हींअर इज़त ॾिनी आहे। ऐं जॾहिं असां कुतुब शाह जे मेले ते आहियूं हैदराबाद उसड़ी में, सिंध जा वॾा नाले वारा पहलवान सभई मौजूदु आहिनि। मूंखे तक़रीबन 12 साल थिया मल विढ़ंदे थियो आहियां। ख़ानदानी पहलवान आहे, मुंहिंजो नालो निज़ामुद्दीन बुगटिया ऐं मटियार जो रहवासी आहियां। असांजो ही जेको पहलवानी आहे सो तारीख़ी रांदि आहे। ही जेको रांदि आहे हिनखे 5000 साल थिया आहिनि, लेकिन गवर्नमेंट असां लाइ कुझु बि न पियो करे। ॾाढा वॾा पहलवान हुआ, अहिड़ा पहलवान हुआ जो तमामु शी मुड़ुस हुआ ऐं पंहिंजी जान ठाहींदा, पिस्ता पाता, वर्जिश कंदा। हाजी उबैद मलनि जा तमामु बहितरीन साईं मल पहलवान हुआ। असीं मल आहियूं, असां हींअर आया अमरकोट में महसूस सरसी हासिल कईसूं। 19-20 साल जा मल विढ़ंदे आहियूं, 3 में विढ़ियो आहियां, 2 में विढ़ियो आहियां, पहिरें में हींअर विढ़ां थो। बेटाई हुजे, कलंदर हुजे, पूरे पाकिस्तान में मुक़ाबला कया आहिनि। असांजे लाइ खोड़ सारा पहलवान जेके रुस्तम गुज़रिया आहिनि, जेके ॿाहिरि मुल्क में अवार्ड खणी आया, उन्हनि खे बि सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान गवर्नमेंट का नौकरी कान ॾिनी, को वज़ीफ़ो न ॾिनो, को फंड न ॾिनो। महांगाई जे करे 600 रुपया मिठाई किलो विकिणूं था, पोइ बि गुज़ारो कोन्हे। महंगाई वधी वई आहे, रोज़ी न आहे, कारोबार न आहे, दुनिया त घणी आहे पर वठण वारो केरु न आहे। जीअं त असांजी जेकी सिंध धरती आहे इहा सूफ़ी बुज़ुर्गनि जी सरज़मीन आहे। असां इन्हनि खे बुज़ुर्गनि जी जेकी जन्नत बि चयो वेंदो आहे ऐं सिंध में मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि। ऐं इन में जेको असांजो ही हुसड़ी शहर आहे, असां वटि कदी में एक मज़ार आहे सूफ़ी बुज़ुर्ग साईं कुतुब शाह जी, जंहिंजो ही सालानो उर्स लॻायो वेंदो आहे। इन सिलसिले में हिकु शानदार मेले जो एहतमाम कयो वेंदो आहे। जीअं त मेला वणज वापार ऐं एंटरटेनमेंट जो ज़रियो आहिनि ऐं हिते हिकु बहितरीनु जेको कारोबार बि थिए थो ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके स्टॉल लॻाए वञनि था मिठाई जा, शयुनि जा, ऐं ॿारनि जे लाइ तफ़रीह आहे, झूला वग़ैरह लॻाया वेंदा आहिनि। हिते मलाखड़ा बि थींदा आहिनि। कैमरामैन यासिर नवाज़ लाखो सां गॾु अली नवाज़ लाखो, आवाज़ चैनल होसड़ी।